नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहूं मेल में खबर ॾींदा हलूं त तइलीम खाते कोट गुलाम मोहम्मद जे अमले जी लापरवाही सबब सिंध टेक्स्ट बुक तरफ़ां छपियल 2020 लाइ आयल लखें नवां दर्सी किताब बरसातनि में पुसी ख़राब ऐं ज़ाया थी विया आहिनि। यादि रहे त इहे किताब ताज़ी बरसातनि खां 2 महीना अॻु पहिरीं जा आयल हुआ। सवाल इहो पैदा थियो त 2 महीना पहिरीं आयल किताब जेकॾहिं कोविड-19 जे करे तालके जे 500 खां मथे स्कूलनि में विरासत न करे सघिया त पोइ घटि में घटि हिननि दर्सी किताबनि के कंहिं महफ़ूज़ जगह ते बि रखी सघियो हा। इहो ऑफिस कोट गुलाम मोहम्मद जी लापरवाही कोन्हे। लखें किताब ज़ाया थियण खां पोइ तालके जे सभी स्कूलनि में मुकमल निसाबी किताब न पिया मिलनि, जंहिं करे ॿारनि जी तइलीम बदतरीन मुतासिर थियण जा इम्कान आहिनि। आला तइलीम इख्तियारनि खे नोटिस वठणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।